जी नाज़रीन, ठुल बी सेक्शन थाने जे अदमा आम ऐं ताज़ा तरीन ख़बर आहे जेका आम सां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाने जे अद खड़ो शाख रोड वटां हथियारबंदन हथां 2 लख केस समेत ट्रक ड्राइवर अगवा मज़दूरनि खे हथियारबंद मारकुट करे वाक़े वारे हंधि छॾे फरार थी विया। मिलियल ॼाण मूजिबि ठुल बी सेक्शन थाने जे अद खड़ो शाख पुलिस चौकी साम्हूं ॻोठ अमल खान जाफ़री वटां नामालूम हथियारबंद 2 लख केस समेत सखरवासी ट्रक ड्राइवर फिदा हुसैन शर के हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे नामालूम हंधि खणी फरार थी विया आहिनि। मज़ाहिमत ते ट्रक जे मज़दूरनि खे हथियारबंद मारकुट करण बाद छॾे फरार थी विया, जॾहिं त हिन वक़्त ताईं हद जी ठुल बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे। जी नाज़रीन, आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाणे जे हद मां नामालूम हथियारबंदन हथां ट्रक ड्राइवर अगवा थी वियो आहे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।